अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वल आक़िबतु लिल मुत्तक़ीन वस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबियाइ वल मुरसलीन अम्मा बअदु फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम लक़द मन्नल्लाहु अलल मुअमिनीन इज़ बअस फ़ीहिम रसूलन मिन अनफुसिहिम यत्लू अलैहिम आयातिही व युज़क्कीहिम व युअल्लिमुहुमुल किताब वल हिकमत व इन कानू मिन क़ब्लु लफ़ी ज़लालिम मुबीन। फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी मक़ामिन आख़र वद्दुहा वल्लैलि इज़ा सजा मा वद्दअक रब्बुक वमा क़ला वलल आखिरतु खैरुल लक मिनल ऊला वलसौफ युअतीक रब्बुक फतर्दा। सदक़त या रब्बल आलमीन। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। दुरूद शरीफ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन नबिय्यिल उम्मी व अला आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व आलि बैतिहि अजमईन वसल्लि कज़ालिका अला जमीइल अंबियाइ वल मुरसलीन वल मलाइकतिल मुक़र्रबीन व अला इबादिकस सालिहीन। या रब्बि सल्लि व सल्लिम दाइमन अबदन अला हबीबिक खैरिल खल्क़ि कुल्लिहिमी हुवल हबीबुल्लज़ी तुरजा शफ़ाअतुहु लिकुल्लि हौलिन मिनल अहवालि मुक़तहिमी। इश्क़े अहमद अज़ली से सीने में है, इश्क़े अहमद अज़ली से सीने में है।
मैं यहाँ हूँ, मेरा दिल मदीने में है। वहाँ मुकद्दर अबू बकर फारूक का, वहाँ मुकद्दर अबू बकर फारूक का, जिनका घर रहमत की खजीने में आई। ऐसी खुशबू नहीं है किसी भी फूल में, ऐसी खुशबू नहीं है किसी भी फूल में, जैसी खुशबू आका के पसीने में है। बेसहारा न समझो ऐ दुनिया वालों हमें, बेसहारा न समझो ऐ दुनिया वालों हमें, हम गरीबों का आका मदीने में है। हम देवबंदियों का आका मदीने में है। अज 8 अक्टूबर सन 2021 पारी रबीउल अव्वल 1443 हिजरी अवाजे गंवर आबाद जे जामे मस्जिद में जिंदगी में पहिरियों मर्तबो अचण जी सआदत नसीब थी आहे। बिरादर अजीज, भाऊ अब्दुल रहीम साहब मला, अब्दुल हकीम साहब मला, अब्दुल रहीम के अल्लाह ताला पुत्र जी दौलत अता फरमाई। उन जी खुशी जी मौके ते कुरान पाक जे वाइज़ ऐं तकीर जो एतमाम करायो आहे। असां दुआ था कयूं त अल्लाह तबारक व तआला उन जे नंढड़े की सेहत कामिल आजिल मुस्तमिर नसीब फरमाए ऐं मुस्तकबिल में अल्लाह ताला उनके वक्त जो वडो आलिम बनाए। पुट नेमत, न्याणी रहमत। पुट दे भी अल्लाह जी मर्जी, न्याणी दे भी अल्लाह जी मर्जी। छो तो ये खजाना अल्लाह वटि, थोरो उनके खोल बेस भी दे से अगे एक अंदर रखियो ते हिकड़ो खबर भी अते मुजी डिंगो मौलवी आ लाउड जे हिसाब से मां ओझा को भी मुखे डाडो मां रात 2 बजे सुतो तबियत बार भी आहे। अलाह कंदो त गंवराबाद वारा मस्जिद जी विची भित कढाए वडो हाल ठाराईंदा। आमीन चओ ई नथा। सोड़ा वडो हाल हुजे ॾाढो सुहिणो थींदो। सत मथे हली वञेसि, विचों हाल निकिरी वञेसि, विच ते 2 पिलर लॻनसि। अलाह ॾींदो। आमीन चओ ई नथा। तव्हांजी त नियत ई न आहे अलाए छा। ॿारनि खे ॿाहिरि घोड़ो न कराए या ॿारनि खे मस्जिद मां ॿाहिरि कढो बसि पोइ भत माल अचनि, हिन ते जुमो फर्ज़ कोन्हे। दोस्तों, दुनिया शिरक ऐं कुफ्र में बुड लगी, माण्हू माण्हूअ जी इज्जत न कंदा हा। थोरी थोरी ॻाल्हि ते ढेड़ो थींदो हो त कबीलनि जा कबीला तबाह थींदा हा। मदीने जे मीर जे अचण खां अॻ में हयाव जो नालो न हो।
मानो माओ के गारियों जन पी की बेअदबी चल रखे गरीब जो घोड़ो के अमीर जे घोड़े का क्रॉस करे वने उन जो अग वठी करे उनके कत्ल कंदा हा साल साल झेड़ा होंदा हा कत्ल होंदा हा मक्के जी इलाके में एडा मानो दरिंदा हा एडा बेहया हा जो काबतुल्लाह जो तवाव उघाड़ो कंदा एडा दरिंदा हा जो मानो पांजे न्याण के जिंदा पूरींदा यो आलम हो अल्लाह ताला बाज फरमाए उत्तम आला दर्जे वारो रसूल जनाबे हजरत मोहम्मद मुस्तफा अहमद मुजतबा सब चो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेको नबी सही मता एक दफो सलात पढ़ंदो अल्लाह 10 दफा रहमत मोकलींदुस जेको 10 दफा सलात पढ़ंदो अल्लाह 100 दफा रहमत मोकलींदुस जेको 100 दफा मदीने जे मीर जे मथा दुरूद शरीफ पढ़ंदो अल्लाह उन फरमाए तो मलाइको हिन जे पेशानी ते लिखी छॾो त बरातुम मिनन नार बरातुम मिनन निफाक हे मुनाफिकी का परया जहन्नम जी बाहि का भी परे नबी साईं जे मथा दुरूद पढ़णु इबादत नबी साईं जे मथा सलात पढ़णु पंहिंजे लाइ शफाअत जॾहिं भी मुझे साईं जो नालो ॿुधो तो कम अज कम एतरा लफ्ज चो तो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अबा यो हक वाजिब नाले बुधन का बाद अल्लाह ताला बाज फरमाए उत्तम आला दर्जे वारो रसूल जनाबे हजरत मोहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के मबूस फरमायो जिन मानू गुनाह करे करे जहन्नम के किनारे ते पहुता हा मिठो मोहम्मद आयो उन मानू के जहन्नम के किनारे ता पहुंचे करे मोहम्मद जन्नत के किनारे ते पहुंचाए अल्लाह ताला जने पांजे नबी के मोकलण जो इरादो कयो तो पहरिया पहरिया मोहम्मद करीम जी यमन जे शहर जी चूंड की तो केड़े शहर में मां मोकलिया वो शहर चूंडिया मक्को पाक जेको रूए जमीन जो विच वरी मक्के में कौमू घणियूं बियूं रहन अल्लाह से मोहम्मद मुस्तफा जी कौम जी चूंड कई त केड़ी कौम मां पैदा कयास अल्लाह ताला मोहम्मद मुस्तफा जी कौम के चूंडियो कौम कुरैशी वरी कुरैशिन मां अल्लाह पाड़ो चूंडियो जीअं ते मला वरी पाड़ो हूंदो हिते बुघिया वरी पाड़ो हूंदो हिते बी कौम वारा वरी पाड़ो हूंदो ई अल्लाह ताला मोहम्मद मुस्तफा जे पाड़े के चूंडियो त केड़े पाड़े मां चूंडियास वो बनु हाशिम जो पाड़ो चूंडियो वरी बनु हाशिम मां अल्लाह घर चूंडियो त केड़े घर मां पैदा कयास ख्वाजा अब्दुल मुतल्लिब जो घर ख्वाजा अब्दुल मुतल्लिब के पुत्र घणा हा एक जो नालो हो अब्दुल्ला कजो नालो अब्दुल उज़ा माना उज़ा जो बानो कजो नालो हो अब्दुल शम्स माना सिज जो बानो पर अल्लाह ताला मोहम्मद मुस्तफा जे बाबे जी चूंड कई जंहिंजो नालो अब्दुल्ला माना अल्लाह जो बानो मायूं भी घणियूं मक्के में मुझे साईं जो बाबू अब्दुल्ला ॾाढो सोणो मायूं आशिक थी बियसि वो भी चवे तो मूसा शादी कर वो भी चए मूसा शादी कर पर अल्लाह साईं मिठे मोहम्मद करीम जी अमड़ के चूंडियो आमना आमना माना अमन वारी आमना माना अमानतदार रब उन माई के चूंडियो दुनिया वारन के इशारो दे नहीं त ही माई एड़ो लाल जणी दी जंहिंजे जमण सां मुल्क में अमन ईंदो वरी अल्लाह ताला मोहम्मद मुस्तफा जे जमण जो महीनो चूंडे केड़े महीने में मोकलियास वो महीनो आ रबिउल अव्वल जो रबिउल अव्वल जी माना पहरी बहार अगर में मुल्क में खिजाई
खिज़ाई खिज़ा अल्लाह साईं मोहम्मद मुस्तफ़ा जे जमण जो महीनो चूंडियो रबियुल अव्वल वरी तारीख़ चूंडियई 12 रबियुल अव्वल पर नबी साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे जमण जो टाइम चूंडियई रात पचई अल्लाह मोहम्मद रात जो जमे त मां शान वारी थिया ॾींहुं पियो चवे अल्लाह मोहम्मद ॾींहुं जो जमे त मां शान वारो थिया अल्लाह फरमाए रात वञण वारी हूंदी ॾींहुं अचण वारो हूंदो बाक फुटण वारी हूंदी इन टाइम ते मुंहिंजो मोहम्मद ॼमंदो ऐं ॼमण सां एॾो त नूर निकितो जो अमड़ आमना फरमाए थी मुंहिंजो कमरो सॼो नूर सां भरिजी वियो हीअं जो नज़र कयां त सॼो मको नूर सां चमके पियो हीअं जो नज़र कयां त शाम मुल्क जूं मारियूं बि मां आमना मके मां पई ॾिसां मानू चवंदा आहिनि वाह भी नबी जो नूर न मञींदा अदा वाह भी नबी साईं खे न मञींदा इहो सभु कूड़ आहे असांजे मथां इल्ज़ाम आहे ॿ माण्हू ज़ोरनि हिकिड़ो उहो जेको मुंहं ते पीजी वञे हिकिड़ो माण्हू तो क़ुरान खणी बीह रहे इहो ज़ोर आहे ॿियो वरी उहो माण्हू ज़ोर आहे जेको दरिया जे परे ॿिए पासे खां बीह करे गारियूं ॾे उनखे तूं छा करे ॿेड़ी बि कोन्हे इहे ॿ माण्हू ज़ोर इहे असांजे मथां कूड़ था हणनि माण्हू हिकिड़ा चवंदा आहिनि त मौला अलीअ खे न मञींदा आहिनि साईं वहाबी ॿिया वरी चवंदा आहिनि साईं नबी साईं खे न मञींदा आहिनि साईं वहाबी हाणे नबी साईं खे न मञूं पटको नबी साईं जो पातो आहे ॾाढी नबी साईं वारी सुन्नत खे सम्झी रखी आहे दीन नबीअ जे जी ख़िदमत कयो क़ुरान ॿिया बच्चनि खे पढ़ायो ऐं बि नबी साईं खे चई नथा मञनि खुदा जो कसम आहे जेको मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी जुती वार जो गुस्ताख आहे न उहो बि देवबंदी जे अक़ीदे में काफ़िर आहे मोहम्मद मुस्तफ़ा जे जुती वार जो शान अर्श खां मथे सब कूड़ अथव माण्हू जे चवण ते न लॻंदा कयो हरू भरू था माण्हू इल्ज़ाम हणनि असां ते साईं पीरनि खे बि न मञींदा आहिनि असां लाइ चवंदा आहिनि साईं कलंदर खे बि न मञींदा आहिनि साईं भिटाईअ खे बि न मञींदा आहिनि साईं शाह गोदड़े खे बि न मञींदा आहिनि छो न मञींदासीं उन्हनि असांजो ॾाढो मारियो ॾाढो असांजो अलाह मारियो बाबू असांजो अलाह मारियो मानी असांजे अलाह थो खाराए पीर कोन था खाराइनि असां मञीदा सभिनी खे आहियूं पीरनि खे फ़कीरनि खे बुज़ुर्गनि खे वलियनि खे इमामनि खे सहाबा खे अहल बैतनि खे मिठे मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे जुती मार जो शान अर्श खां मथे सम्झंदा हो जेको जे नबी साईं जी जुतड़ी आहे इहो बि काफ़िर आहे हुज़ूर जी जुती मुबारक बि इज़त शान मान वारी आहे मञीदा सभ खे हो पर कंवराबाद जा गैरतमंद मुस्लमानो दुख ऐं सुख में असां घुरंदा हिकु रब खां जो क़ुरान असांखे ॾसियो घुरंदा उन खां